या 50 या 20,000 नौकरियूं असांजे मसइलनि जो हल न आहे। असां वटूं हितां तेल जेका मुल्क जी 67% खां वधीक गैस पिया खणनि। ही मुल्क जेको आहे सो हितां पेट्रोल तेल जी सूरत में हिते मिले पियो जेको आहे सो हिते समुंड जी कमाई असांजी खणनि पिया। आउं सम्झां थो थुले लेखे 1600 अरब रुपया वफ़ाक़ असां खां खसे वञे थो, फुरे वञे थो, खणी वञे थो, बदिले में असांखे कुझु बि नथो मिले। या एॾी सारी दौलत जेका आहे उहा सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे, असांजी धरती जी पैदावार आहे। सदियुनि खां वठी असां इन जा मालिक आहियूं। असां उहा पंहिंजी तारीख़ी जेका मिल्कियत आहे उहा वापसि कराइणु घुरूं था। उन जे लाइ भाउ मिठा क़ुर्बानी त ॾियणी पवंदी न। असां हुजऊं न हुजऊं शल अव्हांखे यादि हुजऊं, असां हुजऊं न हुजऊं शल अव्हांखे यादि हुजऊं। रखो